ज़ाल जे मामले में एॾो जज़्बाती थियण जी ज़रूरत नाहे। तूं दुनिया जो पहिरियों माण्हू नाहे जे मोहबत जी शादी कई हुजे। घर जे कमकार जे मामले में मां उन ते 100 दफ़ा सख़्ती कंदसि। उसूलनि जे मामले में मां फरवा खे बि बख़्श न कंदी आहियां। इहा त तोखे ख़बर आहे। कावड़ में तो पंहिंजो सेल नंबर चेंज करे छॾियो। कंहिंसां एतिरी नफ़रत न कबी आहे। तूं पंहिंजे घर वारनि खे बि सख़्ती सां रोके छॾियो हो त तुंहिंजे बारे में मूंखे कुझु बि न ॿुधाई। ऐं ख़बर पई आहे त तो शादी करे छॾी। पाण ॿिन्हिनि जे विच में इहो बि तय थियो त पंहिंजी शादी जी ख़बर कुझु अरसे ताईं कबीर खे न पवे। पर ईअं मुंहिंजे दिलि खे सुकून नथो अचे। मां चाहियां थो त हुनखे शादी जी ख़बर पवे त जीअं हू रुछे तड़पे हुनजूं रातियूं निंडूं हराम थी वञे। ऐं तूं त हिन चलायूं सां शादी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।